अवा उते लिया पाईंदा हो। हजरत हाफिज साहब लिया खलीफे महमूद जे रोजे ते पियो करे पियो। हाफिज साहब के जेकॾहिं भलाई थी आहे त हज़रत खलीफ़े साहब रहमतुल्लाह अलैहि वटा थी आहे। हाफिज साहब लियो इन ही पाईंदो त मूंखे फैज़ हितां मिलियो आहे। खलीफ़ो साहब वरी लियो रोज़े धड़ी ने पाईंदो। जनीअ खे जितां पिरीअ पाण पसायो तनीअ खे जितां लिया पाइण आया। जंहिंखे जितां भी फैज़ मिलंदो आहे उहो उते झोके झोके ॾिसंदो आहे। हज़रत इमाम रब्बानी जो हिकिड़ो वाक़िओ यादि आयो तोखे ॿुधायां त उहो बुज़ुर्ग नक्शबंदी सिलसिले जो छा थो चवे। खबरदार मथा चवे फलाणो घटि फलाणो वधि फलाणो घटि फलाणो वधि। असांजे लाइ सभु अल्लाह जा बाना कामिल आहिनि। सभु मुत्तहिदुल वजूद आहिनि। सभिनी जो वजूद हिकिड़ो ई आहे। सभिनी खे जेकॾहिं फैज़ मिले थो त पावर हाउस सभिनी जो हिकिड़ो आहे। कड़े में जेका बिजली आहे बदीन वारी बिजली आहे हैदराबाद वारी बिजली आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ किथे जी भी बिजली आहे पावर हाउस हिकिड़ो आहे। मुंहिंजा दोस्त औलिया अल्लाह जो पावर हाउस गुंबद खज़रा आहे। रसूलुल्लाह जो बाप मदीनो शरीफ आहे। गुंबद खज़रा मां ये लाइनूं निकिरनि थियूं पियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभई लाइनूं पंहिंजे पंहिंजे जॻह ते मुंहिंजा धा फैज़ पुॼाइनि पियो। इंशाअल्लाह ताला इहो फैज़ जो मरकज़ क़यामत ताईं जारी रहंदो। इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैहि जा ॿ साहबज़ादा ख्वाजा मोहम्मद मासूम ऐं ख्वाजा मोहम्मद सईद ॿई कामिल अकमल वली हा। उहे लाहौर में पढ़ंदा हा शेख मोहम्मद ताहिर वटि। नालो यादि कजो मोहम्मद ॾाढे चओ लाहौरी ऐं वॾो आलिम हो। मोहम्मद ताहिर लाहौरी वॾो आलिम हो। उहे ॿई साहबज़ादा इमाम रब्बानी उते छॾिया त बाबा इन वॾे आलिम वटि पढ़ो। मदरसे खे मोकल थी। साहबज़ादा जॾहिं पंहिंजे घर सरहंद शरीफ रवाना थिया तो उस्ताद के चयो उस्ताद जेकॾहिं न तव्हां असां सां घर कढिया हलो असांजी दावत खाओ त असांखे ख़ुशी थी। उस्ताद जो ठीकु आहे बाबा तव्हांजे वालिद जो नालो तमामु वॾो आहे। इमाम रब्बानी इल्म जे लिहाज़ सां करामत जे लिहाज़ सां कमाल जे लिहाज़ सां भला इन्ही बहाने तव्हांजी दावत बि खाईंदुसि तव्हांजे वालिद सां बि मुलाक़ात थींदी। उहो हज़रत शेख लाहौरी मोहम्मद ताहिर लाहौरी लाहौर वञा सफ़र करे सरहद शरीफ पहुता। उन ज़माने में मुल्क हिकिड़ो हूंदो हो। हिंदुस्तान पाकिस्तान त पोठया हाणे 47 वेठया। जबल हज़रत शेख ताहिर रहमतुल्लाह अलैहि सरहद शरीफ पहुता। इमाम रब्बानी उनजो तमाम घणो आओ भगत कयो खिदमत कई मानियूं खारायो। रात जो तमाम घणे एतराम सां कचहरी वचारी थी। साईं के बिस्तरो ॾिनो था सुबुह आराम कयो पाण वञी सुता। साहबज़ादा पंहिंजे वालिद साहब जी खिदमत में आया। बाबा इहो असांजो उस्ताद आहे ॾाढो शफ़क़त सां मुहबत सां प्यार सां पढ़ाईंदो आहे वॾो आलिम आहे। इमाम रब्बानी फरमायो अबा आलिम वॾो आहे आलिम तमाम वॾो पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जे कहिड़ी जे तव्हांजे उस्ताद जे पेशानीअ ते लिखियो पियो आहे शकीयुन बदबख्त। सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या। दोस्तों अजीज और मुसलमान भाइयों जबल हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल फसानी फरमायो
अमा तव्हांजो उस्ताद आलिम त वॾो आहे, बुज़ुर्ग त वॾो आहे, पढ़ियो लिखियो तमामु घणो आहे, क़ाबिल घणो आहे, पर मां हिन जे पेशानीअ ते लिखियलु ॾिठो आहे शकीउल माना बदबख्त। साहबज़ादनि जो बाबा असांजे बाप उस्ताद जी पेशानीअ ते जेकॾहिं बदबख्त लिखियल आहे त अल्लाह जे दरगाह में तव्हां मक़बूल आहियो। असांजे बाबे जे लाइ दुआ घुरो, त असांजे उस्ताद जे लाइ दुआ घुरो त अल्लाह ताला इहो बदबख्त ड्राहे नेक वक़्त लिखेसि। ही जेको वाक़ियो मां ॿुधायां थो सो किस्सो कहाणी कोन्हे। हज़रत अल्लामा क़ाज़ी सनाउल्लाह पानीपती तफ़सीर मज़हरी में इहो वाक़ियो लिखियो आहे। जेको तफ़सीर मज़हरी देवबंदी बि क़बूल कंदा आहिनि त वॾो सुठो आलिम लिखियो आहे ऐं वॾे आलिम जो लिखियल आहे। तफ़सीर मज़हरी मोतबर तफ़सीर आहे। हीउ वाक़ियो उन में लिखियल आहे। उन्नी साहिबज़ादनि पंहिंजे वालिद जे क़दमनि खां पकड़ियो, बाबा साईं तव्हां दुआ घुरो असांजे उस्ताद जी पेशानी तां शकीयुन ड्राहिजी वञे ऐं सईदुन लिखजी वञे। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-अफ़सानी फरमाइल था पा मां लोह महफूज़ में ॾिसां त या तक़दीर मेट भी या कान मेट भी। लोह महफूज़ को ज़मीन ते त कोन्हे न। लोह महफूज़ ज़स्त पेशे औलिया आज महफूज़ ज़स्त महफूज़ अज़ खता। लो महफूज़ में काब खता काने का, उनमें काब गलत गान लिखल काने का। सजे जहान जा फैसला अल्लाह ताला लो महफूज़ में लिखी छॾिया आहिनि। पर आरिफ रूमी रहमतुल्लाह अलैह चवे थो त इहो लो महफूज़ अल्लाह जे वलीयनि जे अखर जे आॾो हूंदो आहे। इमाम रब्बानी फरमायो बाबा मां ॾिसां तक़दीर आहे ॿ क़िस्म, हिकिड़ी मुअल्लक ॿी मुबरम। मुअल्लक उनखे चइबो आहे त जेका कंहिं न कंहिं वसीले सां दुआ सां ख़ैर सां सदके सां ख़ैरात सां दुरूद पढ़ण सां कंहिं न कंहिं तरीक़े सां उहा दुआ जेका मुअल्लक आहे सा अल्लाह ताला मिटाए छॾींदो आहे। पर ॿी हिकिड़ी तक़दीर आहे जंहिंजो नालो आहे मुबरम। उहा टरंदी न आहे, छा बि थी पवे बसि उहा टरंदी न। इहो मां ॾिसां तव्हांजे उस्ताद जे लाइ जेको तक़दीर में लिखियल आहे बदबख्त, इहा ॾिसां त तक़दीर कहिड़ी आहे। सभई सुभान अल्लाह त चओ। अल्लाह जो वली ईअं पियो ॻाल्हि करे जहिड़ो पनो कागज़ खीसे में पियो हुजे त कढी मां ॾिसां थो, ॾिसे वरी लोह महफूज़ में पियो जेको किरोड़े मैल हितां खां परे आहे। साहिबज़ादनि चयो बाबा तव्हां ॾिसो हज़रत इमाम रब्बानी मुराक़बो कयो। मुराक़बो करे पाण मुराक़बे खां थोरी देरि खां पोइ फारिग थिया। फारिग थी फरमाइण लॻा अबा तव्हांजे उस्ताद जी तक़दीर मुबरम आहे, अणटर आहे, टरंदी कान। अल्लाह ताला हुनखे बदबख्त लिखियो आहे, इहो टरंदुसी कोन। साहिबज़ादा कदमनि में चिबड़ी पिया, बाबा साईं को तरीक़ो कढो, ओ बाबा साईं का दुआ घुरो। बाबा साईं को तरीक़ो हुजे असांजो उस्ताद आहे, वफ़ादार आहे, ॾाढो क़ाबिल आहे, असां सां शफ़क़त सां पेश ईंदो आहे। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-अफ़सानी हेॾे गौर कजो, पाण फरमाइनि था बाबा हाओ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई आहे। उहा हीअ यादि आई आहे त अब्दुल कादिर जीलानी फरमाईंदो आहे त कंहिं जी तक़दीर मटिजी कान सघंदी आहे, पर अणटर तक़दीर मां अब्दुल कादिर जीलानी सां बि मटिजी वेंदी आहे।
तंहिंजे करे मां इमाम रब्बानी पीरान पीर जे वसीले सां दुआ घुरां थो इंशा अल्लाह ताला तव्हांजे उस्ताद जी पेशानीअ तां गौसल आज़म जीलानी जे सदके सां इहा बदबख्ती मिटजी वेंदी ऐं नेक बख्ती लिखजी वेंदी। मुंहिंजा दोस्त थोरी देर खां पोइ इमाम रब्बानी खिलण लॻा। उचन पुटनि पुछो छा आहे बाबा? पाण फरमायो पीरान पीर जे सदके तव्हांजे उस्ताद जी बदबख्ती ख़तम थी वई आहे, नेक बख्ती लिखजी वई आहे। सभई चओ सुभान अल्लाह। शान आहे मुंहिंजे पीर अब्दुल कादिर जीलानी गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अल्लाह जा वली उहे बि चवनि था त जेकॾहिं असांखे महबूबियत जो मक़ाम मिलियो आहे त पीरान पीर जे रूह जे सफ़ारत सां मिलियो आहे। उहे बि फरमाइनि था त जेकॾहिं असांजी तक़दीर जेका मुबरम आहे उहा बि जेकॾहिं डरे थी त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे दुआ सां डरे थी। इन मां मालूम थो त गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जो तमाम मक़ाम मथा हो आहे, तमाम दर्जो बुलंद आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे उहो मक़ाम अता फरमायो आहे जो पाण फरमाईंदा मूंखे रब्बुल आलमीन इहा ताक़त ॾिनी आहे जीअं मां चाहींदो आहियां तीअं थी पवंदो आहे। हिकिड़ी मशहूर करामत आहे गौसे पाक जी, तव्हांखे ॿुधाए पोइ दुआ ख़ैर ई था घुरूं पिया। अल्हम्दुलिल्लाह अवां लाड़ वारा माण्हू जेके आहियो न, भाग वारा आहियो जो अवां जे लाड़ खे पीर से रोज़े धड़ी तमामु घणो नवाज़ियो आहे। हज़रत पीर से रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला जी लाड़ वारनि ते ख़ुसूसी महिरबानी। अवां जिथे भी जलसो थींदो आहे फ़क़ीर ईंदो आहे, आउं त नाचीज़ आहियां कुझु बि कोन आहियां, पर तव्हांजी मोहब्बत आहे जो आधी आधी रात गुज़री वेंदी आहे त बि तव्हां हज़ारनि जे तादाद में गॾु थी कुझु ॿुधण ईंदा आहियो। इहा तव्हांजी मोहब्बत आहे, मुंहिंजो हाल कोन्हे, पर अवां जी मोहब्बत आहे जो तव्हां अचो था पिया। जीअं तव्हां ही हज़ारनि जे तादाद में गॾु थींदा आहियो, इहे गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जुमे ते बि इहे हज़ारे माण्हू गॾु थी वेंदा। ऐं जुमे जे ॾियारे त ख़ासि करे फजर जी निमाज़ पढ़ी माण्हू सुफ़ू वालारे वेहंदा हुआ त जीअं जुमे जो टाइम ईंदो त रश थींदी, असां अॻी सफ़ में हुजूं, गौस पाक जो वाइज़ में ॿुधूं, दीदार बि कयूं। फजर जी निमाज़ खां पोइ माण्हू सिफ़ू वालारे वेही रहंदा। मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो अल्लाह जो वली ख्वाजा अब्दुल अब्बास मुर्सी बगदाद जे शहर जो तमाम कामिल अकमल वली आहे। आलिम भी वॾो आहे त वली भी वॾो आहे। हज़रत ख्वाजा अबुल अब्बास मुर्सी रहमतुल्लाह अलैह पाण लिखे थो पियो पंहिंजे किताब में त मूंखे हिकिड़े दफ़े शौक़ु थियो त मां बि जुम्मो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे पुठियां वञी हिकिड़ो दफ़ो पढ़ी अचां। सुबुह जे टाइम सवेर उथी तड़ कयुमि, कपड़ा मटायम, पांजी कज़ा हाजत करे फारिग थी, वुज़ू ताज़ो करे फजर जी नमाज गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मस्जिद में अची पढ़ियम। पाण नमाज पढ़ाए हवेली ॾे हलिया विया। मां ख्वाजा अबुल अब्बास तो चवे, मां पहिरीं सिफ़ में मिंबर जे भर में मुसलो विछाए वेही रस, जुमे ताईं वेठा हूंदासीं, पीरान पीर ईंदा तकीर ॿुधी पोइ बाद में वेंदासीं। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेका मस्जिद हुई, पाण दरवाज़े खां कोन ईंदा हुआ छो त हज़ारे माण्हू लताड़े कीअं अचनि। मेहराब खां दरवाज़ो हूंदो हो, मेहराब खां दर खुलंदो हो, पाण अची मुसले ते बीहंदा हुआ। हज़रत ख्वाजा साहब अबुल अब्बास मुरसी फरमाइनि था त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह ऐन जुमे जे टाइम ते मस्जिद में दाख़िल थिया, ख़ल्क़ उथी भी इस्तक़बाल कयो, सभई माण्हू वेठा, पाण मिंबर ते वेही तकीर शुरू कयूं। जागो था, जेको सुतो पियो आहे सो सुभान अल्लाह चवे।
मुझी तकीर समझो था अरे पक पइजी वे त तव्हां बिल्कुलु थकिजी पिया आहियो मूं चयो छा मूं चयो त जेको सुतल आहे सो सुभाणे अल्लाह चवे तव्हां सभिनी सुभाणे अल्लाह की महिल सभु सुता पिया हो भला जेको जागे थो सो सुभाणे अल्लाह चवे तवज्जो फरमा सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर से सल्लल्लाहु अब्बास फरमाया था 5 मिनट तकरीर हली हौसला ज़बर 10 मिनट ॻाल्हायो 15 मिनट ॻाल्हायो तकरीर हले पई ख़ल्क़ मज़ो वठे पई हलंदे हलंदे 15 मिनटनि खां मूंखे ओचितो पेट में वटु पियो पेट जो वटु सम्झो था झंगल जो ख्याल लेटरीन जो ख्याल पर मुखे हिकड़ो पसीनो लहे बियो चढ़े जे उठा त हेतरा माण्हू लताड़े निकरी नथो सघां कपड़ा ख़राब थी वेंदा जे वेठो आहियां तब मस्जिद में कपड़ा ख़राब थींदा मुसल्लो ख़राब थींदो न उथण जहिड़ो न वेहण जहिड़ो ख्वाजा अब्दुल अब्बास मुरसी रहमतुल्लाह ने फरमायो 2 मिनट कोन गुज़रिया मुंहिंजी परेशानी जमल वधी वई कमल हजरत अब्दुल कादिर पांजी चादर लाए मुझे मथा विधी चादर लाए मुझे मथा विधो हजरत ख्वाजा अब्दुल अब्बास फरमाइनि था चादर विझंदा वया मां पाण खे महसूस कयो त मां कंहिं ॿाहिरि घाटे झंगल में वेठो आहियां न को बगदाद आ न को मस्जिद आ न को गौसल आज़म जो वाइज़ आ हिकिड़ो घाटो झंगल आ उन्ही में वेठो आहियां हेॾे होॾे निहारनि न को माण्हू न को छा पाणी विझी नहर में वहे पई मूं जॾहिं घाटो झंग ॾिठो त ख्वाजा अबुल अब्बास फरमाइनि था मां पासो वठी पेट ख़ाली कयो पेट ख़ाली करे उन नहर मां तहारत कई तहारत करे महबूबन करीमन ते दुरूद व सलाम जी हिकिड़ी तस्बीह पढ़ियमि तस्बीह पढ़ण खां बाद में मुंहिंजे दिलि चयो त मां नफ़िल बि पढ़ा उन साम्हूं हिकिड़ो दरख़्त हो उन दरख़्त में मूं हीअ तस्बीह टंगे हीअ नफ़िल जी नियत कई त पीरान पीर रहमतुल्लाह ने मुंहिंजे मथां चादर जो लाथी त साॻो मस्जिद में वेठो आहियां हाणे काथे वेठो आहियां वरी वाइज़ ने का शइ कान्हे का तकलीफ़ कान्हे बिल्कुलु ठीकु ठाक नॉर्मल जुमो थियो दुआऊं थियूं मां पंहिंजे घर हलियो वियुसि 2.5 साल खां पोइ अल्लाह ताला मूंखे मदीने घुरायो 2.5 साल उते ॿिया बि रहियुसि 5 साल गुज़री विया 5 साल खां बाद में मां पंहिंजे वतन काफ़िले सां वापसि पियो अचां काफ़िले जा 40-50 उठ मूंसां गॾु हा मां बि काफ़िले में आहियां बगदाद खां 40 मैल अञा परे आहियां त उहो झंगल मूंखे नज़र आयो जेको मूंखे पीरान पीर घुमाए छॾियो घणा मैल बगदाद घुमाए 40 जो घणा मैल 40 मां चयो त मुंहिंजो ॾिठल आहे झंगल हेॾे निहारिया होॾे निहारिया नहर भी नजर आई उहा वुज़ू वारी जाइ भी नजर आई जंहिं जाइ ते मूं पेट खाली कयो उहा जाइ भी नजर आई अञा जो अॻिते वञा तो वण में मुंहिंजी तस्बीह भी टंगी पई आहे उहा बि खयमि खणी चुप करे काफ़िले सां गॾिजी बगदाद आयुसि 3 ॾिहाड़ा गुज़री विया 4थे ॾिहाड़े पीरान पीर जे
दरबार में ज़ियारत जे लाइ वयुसि। पीरान पीर मूंखे परे खां ॾिठो, उथी खड़ा थिया, पाण हली अची मूंखे भाकुर पातऊं। भाकुर पाए फरमायो अबादो के हज जी मुबारक हुजे। मूं चयो अल्हम्दुलिल्लाह। आहिस्ता आहिस्ता कन में फरमायो ॾे ख़बर भला तस्बीह खणी आयो आया छॾे आयो आ।